सखर जे लेबर कॉलोनी में कायम करंटीना सेंटर में ताफ़तान बाट तां ज़ाइरनि खे बसिन में आणींदड़ ड्राइवर ऐं ॿिए स्टाफ खे ज़रूरी टेस्टुनि लाइ रोके पियो। गुज़िर ॾींहुं अरिड़हं कोचुनि ते 757 ज़ाइरनि खे आणींदड़ ड्राइवर्स, क्लीनर्स ऐं ॿिए स्टाफ खे रोके टेस्ट लाइ 43 ॼणनि जे रत जा नमूना वरिता विया। नमूना कराची उमाड़िया वेंदा। नतीजो अचण ताईं बसिन जे ड्राइवरनि ऐं क्लीनर्स समेत सॼे स्टाफ खे करंटीना सेंटर में तरसायो वियो आहे। सखर जे लेबर कॉलोनी में कायम करंटीना सेंटर में 1060 ज़ाइरीन मौजूद आहिनि। सिंध हुकूमत पारां मुख़्तलिफ़ शहरनि खे लॉकडाउन करण वारे हुकुम बाद सखर में भी सरकारी ऑफिसुनि समेत शहर जा मुख़्तलिफ़ मार्केट ऐं बाज़ारूं बंदि आहिनि। शहर जूं मुख्य बाज़ारूं शाही बाज़ार, सराफा बाज़ार, गरीबाबाद, मेहराण मर्कज़, शहीदगंज समेत केतिरियूं बाज़ारूं, शॉपिंग मॉल ऐं कारोबारी मर्कज़ जुज़वी तौर बंदि रखिया विया आहिनि, जॾहिं त ड्राई फ्रूट बाज़ार, मच्छी मार्केट, सब्जी मार्केट, गोश्त मार्केट खुलियल आहिनि। कारोबारी मर्कज़ बंदि हुअण करे रोड रस्ता वीरान आहिनि। शहर अंदरि कोरोना वायरस पखिड़ण सबबि ख़ौफ़ ऐं ॾहका पखिड़ियल आहे। मिठीअ में डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज थरपारकर मुश्ताक अहमद करोड़ पारां कोरोना वायरस खां बचाव बाबति आगाही ॾियण लाइ अदालत जे दाख़िली रस्ते आंगण में पेनाफ्लेक्स बैनर लॻाया विया आहिनि। अदालत जे अमले में एहतियाती उपाउ ख़ातिर मास्क विराया विया। इन खां सवाइ पंहिंजे ऑफिस अमले खे कोरोना वायरस बाबति आवाम ताईं आगाही ॾियण ऐं एहतियाती उपाउनि ते अमल करण जी पिणु हिदायत कई वई। गढ़ी हसन भरिसां ॻोठ हाफ़िज़ाबाद खरोश में ड्रखण पुलिस जी चढ़ाई ख़िलाफ़ औरतुनि पारां पाक किताब खणी एहतिजाज कयो वियो। इन मौक़े ते मुस्मात शाहुल जी अॻुवाणी में खरोश धुर जे औरतुनि पारां प्रेस क्लब ड्रखण पहुची पुलिस ख़िलाफ़ दाहींदे इल्ज़ाम लॻायो वियो त एसएचओ ड्रखण मुज़म्मिल सुमरो दिलमुराद खरोश खां लखें रुपया रिश्वत वठी उन्हनि जे ॻोठ ते चढ़ाई करे औरतुनि ते तशदुद करे चौपायो माल काहे गुम करे छॾियो आहे। हिननि ॿुधायो त पुलिस औरतुनि मथां बि केस दाख़िल करे छॾियो आहे। औरतुनि मुतालबो कयो त आला अमलदार खेनि इंसाफ़ ॾियारनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk